नाज़रीन, डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद चयो आहे त कराची मां ॿोरियुनि वारी सियासत ख़त्म थी चुकी आहे। जेके गटर नालनि में ॿोरियूं विझी रहिया आहिनि उहे कराची शहर जो नुक़सान करे रहिया आहिनि। पार्टी क़यादत एतमाद कयो आहे कराची जा मसला हल कंदासीं। इन हवाले सां ॾिसूं था हीअ रिपोर्ट। असीं हींअर डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद सां गॾु इन्हनि जी ऑफिस में मौजूदु आहियूं। अचो त पुछूं त जेकी रिस्पॉन्सिबिलिटीज़ मिलियूं आहिनि उन्हनि खे कहिड़े नमूने इहे ॾिसनि था। कराची शहर आहे, पहिरीं दफ़ा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मेयर डिप्टी मेयर तारीख़ में पहिरीं दफ़ा अची विया आहिनि। त असांजी कोशिशि आहे त पंहिंजे शहर जी ख़िदमत कयूं, लिसान ऐं तफ़रीक़ जी सियासत खे ख़तमु करे ऐं ख़िदमत कयूं माण्हुनि जी। ऐं असां तमामु स्टेक होल्डरनि सां गॾु चयो आहे त उन्हनि सां गॾु पंहिंजी कमु कयूं। हीउ शहर असां सभिनी जी आहे, असां सभु मिली करे कमु कंदासीं त हीउ शहर जो नालो मथे हूंदो ऐं सिंध जो दारुल ख़िलाफ़ो आहे ऐं पाकिस्तान जो सभु रेवेन्यू कराची मां जनरेट थींदो आहे। त इन में या मुंहिंजी या मुर्तज़ा वाब जी अकेली जी ज़िमेदारी, तमामु स्टेक होल्डरनि जी ज़िमेदारी आहे त अचनि असां सां गॾु थी इन शहर जे लाइ। इन शहर इलाही डुख ॾिठे आहिनि, इन शहर में इलाही दहशतगर्दी जो शिकार थी वियो आहे, इलाही इशू थिया आहिनि। हाणे इन शहर जो सवारनि ऐं महिनत करण जो ॾींहुं अची वियो आहे त अची चाहूं था त मिली करे इन शहर जी ख़िदमत कयूं। तव्हां जीअं असां अलॻि कयूं उन खां बाद असां वटि ईद उल अज़हा जो पहिरीं ऑप्शन त अल्हम्दुलिल्लाह असां मिली करे पूरे शहर में तारीख़ में पहिरीं दफ़ा तव्हां मीडिया वारनि बि इन शइ खे एप्रिशिएट कयो आहे त हीउ टीम वर्क जो कमु आहे। असां अकेला कुझु कोन करे सघंदो, जिते टीम गॾु हूंदी त हर मसइलो। असां जिते बि बरसाति जे हवाले सां रेन एमरजेंसी मेयर साहिबु डिक्लेयर कयो आहे त उन खां बाद तव्हां ॾिसो आहे त मेयर साहिबु बि ग्राउंड ते हर नाले ते वञी कम खे ॾिसंदो आहे। आऊं ईंदो आहियां, ॿिया टाउन जा चेयरमैन। असां अगरि ऑफिस मां ऑर्डर पास कयूं उहो कमु न थींदो। जीअं पाण फील्ड में न हूंदा त इंतिज़ामिया ऑफिसर बि चवंदा बाबा ऑफिस में बसि हिकिड़ो फोटो सेशन। असां फील्ड में रही करे उन्हनि खे बि अहसासु थींदो त हेड ऑफ डिपार्ट फील्ड में मौजूदु आहे त इन करे उहो पंहिंजी ज़िमेदारी बहितर तरीक़े सां निभाईंदा। ऐं गटर ऐं नाले बंदि करण सां मुर्तज़ा वाब या सलमान अब्दुल्ला मुराद जो नुक़सानु न थींदो, शहर जो नुक़सानु थींदो, हिते जे इंफ्रास्ट्रक्चर जो नुक़सानु थींदो। हीउ शहर असां सभिनी जो आहे। हाणे कई जॻह असां लाइनूं क्लियर करायूंसीं, में डिस्पोज़ल क्लियर करायूंसीं, उन खां बाद ॿिए 2 ॾींहं खां पोइ उतां कॾहिं मोटर साइकिल थो निकिरे, बोरी निकिरनि था। जे हाणे ई शहर में सियासत बोरी वारो सियासत ख़तमु थी चुको आहे। हाणे असां ख़िदमत करणु आया आहियूं ऐं ख़िदमत करे ॾेखारींदासीं। जेको चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो विज़न आहे उनखे कराची जी गली कूचे ताईं पहुचाईंदासीं।